दोस्तों, खुदा ताला जी खुदाई में के गनी त के गदा के फ़कीर त के अमीर किन जा न खाई न खुटाइन के वरी मानी टुकर ला मोथाज। ॻाल्हि था कनि त हिन दुनिया में हिकिड़ो अहिड़ो खुदा जो बंदो बि रहंदो हो जेको कंहिं ज़मींदार जी ॿनी खेड़ींदो हो ऐं फसल जे आसरे ते ॻोठ जे सेठ खां खणत खणी बच्चनि जो पेट गुज़र पियो कंदो हो। कुदरत अल्लाह जी हिकु साल हिन जो फसल तमामु घटि थियो ऐं खणत जो हिसाब त अॻे ई चोट चढ़ियल हो। इहो हाल ॾिसी सेठ वधीक खणत ॾियण खां ठुप जवाबु ॾेई छॾियसि। हिन ग़रीब घणेई ख़ुदा जा वास्ता विझी मिनथूं कयसि त सेठ साहिबु जेकॾहिं ओधर नथो ॾिए त भला लाबार लहण ताईं व्याज ते रक़म ॾे, फसल लहण ते व्याज समेत रक़म कटे वठिजांइ। पर हू ओधर ॾियण खां सफ़ा ठुप जवाबु ॾिनो ऐं हुनखे चयाईं त हेतिरो कर्ज़ु थी वियो आहे, सोभतो कोन्ह, ऐं जेकॾहिं अञा तोखे वधीक ॾियां सो मूंखे कीअं मिलंदो। हीउ वीचारो माठड़ी करे नाव में थी मोटी आयो। नेठि हिकिड़े ॾींहुं जॾहिं हालत सुम्हण खां चढ़ी वियसि तॾहिं हीउ ग़रीब वरी बि सेठ वटि आयो ऐं खेसि ॾाढियूं मिनथूं ऐं आरज़ियूं कई, पर हिन वरी बि संदसि का बि हिकु न ॿुधी। आख़िरी हथें ख़ाली घर मोटी आयो। अहिड़ी तरह ॿिन्ही ज़ाल मुड़ुस खे 3 ॾींहं 3 रातियूं लंघी विया बिना खाइण पीअण जे। चौथे ॾींहुं संझे जो ई ज़ाल मुड़ुस गणतियुनि में वेठा हुआ त ओचितो दर खड़कियो। हारी दर खोले ॾिसे त 4 हमरा बीठा आहिनि। जिन खां पुछा कई त दादा तव्हां केरु आहियो? हिननि जवाबु ॾिनो त सॼे ॻोठ मां थी आया आहियूं, पर को बि राति जा 4 पैर राइण लाइ तयारु नथो थिए। जे तूं महिरबानी करीं तुंहिंजो अहसान कॾहिं बि कोन विसारींदासीं। पहिरीं त दिलि में ख़्यालु कयईं त मोटाए छॾियनि, पर पोइ ॾिठाई त महिमान आहिनि, अलाह जी रहमत पंहिंजी रोज़ी पाण सां खणी आया हूंदा। मन इन्हनि जे सदके अलाह असांखे बि खणी को टुकर खाराए। सो चयाईं त अदा मुंहिंजूं अखियूं थधियूं, भली अची रहो। पोइ जॾहिं जेको हाल आहे सो हाज़िर आहे। इहो ॿुधी महिमान ॾाढा ख़ुशि थिया ऐं अंदरि अची आराम सां वेही रहिया। हारी अची सॼी ॻाल्हि पंहिंजी ज़ाल खे ॿुधाई, जंहिं चयसि त चङो कई, पर हाणे अन्न दाणा वठी त महिमाननि खे कंहिं मानी खारायूं। हीउ मुड़ुसु अलाह जो नालो वठी सेठ वटि वियो ऐं चयाईंसि त असीं ज़ाल मुड़ुसु 4 ॾींहंनि खां वठी बुखिया आहियूं। पेट ते पथर ॿधो पियो आहे, वक़्तु गुज़रे पियो, पर असां वटि अॼु 4 महिमान आया आहिनि। सो भलाई करे एतिरो अटो ॾे जो महिमाननि खे खाराए ख़ुशि करियूं। सेठ चयो तो ते अॻु में ई घणो कर्ज़ु चढ़ी वियो आहे। तुंहिंजे बारे में झिरकियुनि जे झार जो खाधो बि मस आहे। उन मां तूं अलाए जे कर्ज़ बि पूरो लाहे सघें या न। अञा बि वधीक खंदे खणण लाइ चेल ॿधी आयो आहीं। आऊं तोखे असलु पाई बि कोन ॾींदुसि। हारी मिंथ करे चयसि त सुभाणे 2 पहरनि अंदरि जेकॾहिं हिन अन्न जी रक़म किथां बि कमाए आणे तोखे ॾिनमि त ठीकु आहे, जेकॾहिं न त मुंहिंजे जिस्म मां तूं सेर गोश्त जो कपे कुतनि खे खाराइजांइ। सेठ वराणसि त जेकॾहिं इहो तूं वाइदो करीं त आऊं तोखे अटो ॾींदुसि। ऐं हारी वीचारे इहो वाइदो कयो ऐं उन खां पोयां उन अन्न ॾिनो। अन्न खणी घर पहुतो ऐं ज़ाल खे ॾिनाई, जंहिंमां मानी पचाए पहिरीं महिमाननि खे ॾिनी वई। जॾहिं उन्हनि खाई ढो कयो तॾहिं बाक़ी जेको बचियो सो पाण ॿई ज़ाल मुड़ुस खाई अलाह जो शुक्र अदा करे सुम्ही पिया। होॾां महिमान जॾहिं मानी खाई लेटिया तॾहिं पाण में ॻाल्हियूं करण लॻा। हिकिड़े चयो त अदा ही तमामु ग़रीब ऐं मिसकीन थो ॾिसण में अचे। ख़ुदा न करे पर जे मथसि का मुसीबत आई त उन मां आऊं संदसि मदद कंदुसि। इहो ॿुधी ॿिए चयो वरी जेकॾहिं कंहिं ॿी मुसीबत में फाथो त खेसि आऊं छॾाईंदुसि। टे ॼणे चयोसि त जेकॾहिं कंहिं 3 सख़्ती में फथो त हिन जी जिंद आऊं आजी कंदुसि। चौथे चयो त अदा जेकॾहिं चौथी खे आफ़त में फाथो त उतां हिन खे आऊं पार कराईंदुसि। ईअं ॻाल्हियूं कंदा सभु सुम्ही रहिया ऐं असर जो उथी जेॾां जा हुआ तेॾां हलिया विया। सुबुह जो ज़ाल मुड़ुस खे चयो त सिज कनी कढी आहे, उती वञी का मज़ूरी करे मंझंदि खां अॻु सेठ खे अटे जी रक़म वापसि ॾे। हिन हा कई, पर आर्स सबबु हेॾां होॾां ईंदे वेंदे पैर सिज जो चढ़ी वियो ऐं कम ते बि न वियो। ज़ाल हर पई चवेसि त हीउ बि हाहूकार कंदो रहियो, तव्हांजो 1.5 पैर गुज़री वियो। उते ज़ाल बि अची तपायसि
त सेठ वटि तुंहिंजी पत अॻे ई पधरी आहे। अलाह जे नाले तकिड़ो वञ, देरि न कर, न त 70 मां सेर गोश्त जो ॾियणो पवंदई। हाणे हीउ बि कुझु डप खां गंदी कुल्हे ते रखी मज़ूरी करण लाइ घर खां ॿाहिरि निकितो। अञा 2-4 विखूं ई मस खईं त हिकिड़े उठ खे पंहिंजी पोख भेलींदे ॾिठईं। ख़्यालु कयईं त पहिरीं हिन उठ खे ॿनी मां कढी पोइ वञी कंहिं धंधेदारी जी करियां। सो डोड़ंदो अची उन उठ खे हकणु लॻो। भला साओ गाह किथे तो उठ निकिरे। उठ जी ॾांठ हिरी वई, सो वरियो फिरियो उन ॿनी में बीठो आहे। तंहिं अची जो हारी खे कावड़ खयो, सो खणंदड़े हिकिड़ो वॾो पत्थर उठ खे जो वाहे कढियईं। पत्थर लॻण साण उठ टंगियूं टेड़ियूं करे किरी पियो ऐं मरी वियो। उठ जे किरण जो आवाज़ ते उनजो जेको धणी वण जी छांव हेठि सुतो पियो जागी पियो ऐं डोड़ंदो अची उन हारी सां विढ़णु लॻो ऐं हिनखे चयईं त कुझु सावनि ॿूटनि जे करे मुंहिंजे हज़ारनि जो उठ तो मारे विधो। हाणे पैसा भरे ॾे, न त बादशाह वटि हल। अञा ही ॿई ॼणा पाण में ॻाल्हाए रहिया हुआ त सेठ बि अटे जा पैसा उगाड़ण लाइ काती सेर ऐं साइमी सूदो अची उते पहुतो। छा ॾिसे त हारी ऐं जत पाण में विड़िया बीठा आहिनि। उठ वारे सेठ खे चयो त दादा, हिन माण्हू मुंहिंजो उठ मारे विधो आहे ऐं पैसा बि वठसि कोन्हे, तंहिं करे इंसाफ़ वठण लाइ बादशाह वटि वठी थो वञासि। इहो ॿुधी हिन हारी खे चयो, मियां अंजाम मूजिबि मूंखे पंहिंजा पैसा ॾे। हारी वराणियसि त तुंहिंजे कर्ज़ लाहिण लाइ कमाइण ते वियसि त वाट ते ही मुसीबत ॻिची में पइजी वई। हाणे तोखे किथां पैसा ॾियां? तंहिं ते हिन चयसि त भला हल बादशाह वटि, इहो असांजो न्याय कंदो। ईअं चई जत सेठ उन हारी खे झले बादशाह ॾांहुं रवाना थिया। उन मुल्क जो बादशाह बि वॾो ज़ालिम हो, इंसाफ़ वक़्तु घणी सख़्ती खां कमु वठंदो हो, तंहिं करे रैयत खेसि ॾाढी डिॼंदी हुई। हारी वाट वेंदे वीचार कयो त बादशाह वटि पहुचंदसि त अलाह जी कहिड़ी सज़ा ॾे, तंहिं करे छो न अटकल करे कंहिं घर में घिड़ी वञा त जीअं हिन ॿिन्ही बलान खां जिंद छुटी पए। इहो पको सोचे हारी वज ॻोल्हणु लॻो। नेठि टेई ॼणा जॾहिं शहर जे सोड़ियुनि घटनि मां हलणु लॻा तॾहिं हारी जो अॻु में ई इहो ताड़ रखियो बि आयो। सो वज ॾिसी न का हम न का तम हिकिड़े घर में घिड़ी पियो। उन घर जे दर ते हिकिड़े नंढड़े ॿार रांदि पे खेॾियो। हीउ बि तकड़ में मस्तु हाथी वांगुरु उन मथां लत ॾेई उनखे चीपाटे अधर मटे वियो ऐं छोकिरो जेको हो सो उते जो उते फतकी वफ़ात करे वियो। इहो ॾिसी घर वारा सभु मथां कावड़िया। हारी बि हिक मथां ॿी ऐं ॿी मथां टी मुसीबत ॾिसी अची ॾकणु लॻो। उते जतई सेठ बि अची पहुता ऐं 3 ॼणा खेसि पकिड़े बादशाह जी महल में वठी हलणु लॻा। हारी हलंदे हलंदे दिलि में चयो त अॻे हुई सज़ा, पर हाणे त खून बि करे विधो अथमि, सो बादशाह ज़रूरु खून जो बदिलो खून वठंदो। हाणे त साह बचाइण जो को सबबु बाक़ी न रहियो आहे। मुंहिंजो बादशाह वटि पहुचणु ऐं फांसी ते लटकणु। हाणे हिननि खां कीअं जिंद छॾायां? 4 ॼणा हलंदा हलंदा अची शाही महल खे वेझा पिया। किले जूं चाड़ियुनि ते चढ़ी जॾहिं मथे पहुता तॾहिं हारी ख़्यालु कयो त हितां जे खणी टप ॾियां त बाग़ जी नरम ज़मीन ते धक बि कोन ईंदमि ऐं भॼण में बि सवलाई थींदी। इहो ख़्यालु करे खणी जो पाण छॾियईं त कुदरत अलाह जी उते हिकिड़े भित जी छांव में 2 भाइर उन बाग़ जा माली हुआ। महिनत करे अची उते आरामी थिया हुआ ऐं निंड अची वई हुई ऐं वॾो भाउ जेको सो जाॻियो पिए। हीउ मुड़ुस बि फिरंदो फिरंदो अची उन सुतल भाउ जे सीने ते किरियो, जेको वीचारो हिन ओचिती आफ़त किरण सबबु उते ई मरी वियो। एतिरे में वॾे भाउ खणी हिनखे पकड़ियो ऐं मथे वेठल 3 फरियादी बि तकड़ा हेठि लही आया। चैनी खणी हिनखे झली ॿधो ऐं सिधो बादशाह जे हुज़ूर में वठी आया। बादशाह उन महिल दरबार लॻायो वेठो हो। हिननि 5 ॼणनि खे ख़राब हालत में ॾिसी खाइनि पुछा कयईं त तव्हीं केरु आहियो ऐं अव्हां सां हीअ जुठ कंहिं कई आहे? चैनी पंहिंजी सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधाई। चैनी जूं ॻाल्हियूं ॿुधी बादशाह हारी खां चयो त तो सेठ सां अंजाम कयो हो। हारी वराणियो त जीअंदा क़िबला, अव्हां जी बादशाही बरक़रार हुजे, मूं बराबरि इहो वाइदो कयो हो। जवाबदार जे क़बूल करण खां पोइ बादशाह दरबारियुनि खां रायो वरितो। मॼाण इहे 4 ई उते वेठल हुआ जिन खे हारी राति जो मानी खाराई हुई।
हिननि जॾहिं हारी खे मुसीबत में ॾिठो तॾहिं उन्हनि मां पहिरियों महिमान उथी बीठो ऐं चयईं त बादशाह सलामत हुकम मिले त हिन मुक़दमे जी फतवा आऊं ॾियां। बादशाह खेसि इजाज़त ॾिनी। तंहिं ते पहिरें महिमान सेठ खे चयो त तूं छुरी ऐं शेर साए में आंदा आहिनि। सेठ चयो त हा साईं। तंहिं ते महिमान चयसि हाणे तोखे इजाज़त आहे, तूं भले हारी जे कंहिं बि उज़वे मां हिकु वार सां शेर गोश्त जो कपे वठि, पर जेकॾहिं घटि वधि थियो त उन लाइ जवाबदार रहंदे ऐं पोइ कचहरी जेका बि तो ते सज़ा रखंदी सा तोखे मञणी पवंदी। सेठ अॻे ई वीचारो कची तंद वारो सो इहो फ़ैसिलो ॿुधी डिॼी वियो ऐं जवाबु ॾिनई त मूं हारी खे सभु पैसा माफ़ कया। तंहिं ते कचहरी में वेठल चयसि त तो फ़ैसिले जी उबतड़ कई आहे ऐं दरबार जी बेइज़ती कई आहे। तंहिं ते तो ते 100 रुपया ॾंड रखिजे थो। सेठ वीचारो 100 रुपया ॾंड ॾेई माठड़ी करे कुंड वठी वेही रहियो। उन खां पोइ जत जो वारो आयो। बादशाह जवाबदारनि खां पुछियो त तो गाह मुठ जे लाइ हिन जो उठ मारियो आहे। हारी चयो त जीअंदा कबला मुंहिंजी ॿनी में अची पियो। मूं ॿनी भेड़जण ऐं ख़राबु थियण लाइ बराबरि हिकु पथर खणी खेसि हयो। मूंखे इहा ख़बर कोन हुई त पथर लॻण सबबु उठ मरी वेंदो। इहो हिन जे क़बूल करण ते बादशाह वरी बि कचहरी खे फ़ैसिले करण लाइ चयो। उते ॿियो महिमान उथी बीठो ऐं फ़ैसिले करण जी इजाज़त वरितई ऐं बादशाह खे अर्ज़ु कयई त साईं जन को मतारो उठ घुराए वठनि। बादशाह नौकरनि खे हुकुम ॾेई भले में भलो ऐं मतारो उठ घुराए कचहरी जे अहाते में बीहारियो। उते ॿिए महिमान उठी खे चयो त हाणे ही 2 सेरी खण ऐं उठ खे कनोटी वटि ज़ोर सां उछले हण। हिन जवाबदार पथर हयो आहे, तुंहिंजो उठ मरी वियो आहे, पर तूं उनजो बदिलो लोह सां चुका। यादि रख जेकॾहिं उठ न मो त उनजे एवज़ तोखां 10 उठ भराया वेंदा। वीचारे उठी जा त उते ई हथ ॾकी पिया ऐं पंहिंजी दावा तां यकदमि हथ खईं। इहो ॾिसी सभिनी माण्हुनि चयो त हिन बि कचहरी जे फ़ैसिले खे न मञियो आहे, तंहिं करे हिन ते बि 100 रुपया ॾंड विझिबो। ओठी बि 100 रुपया ॾंड जा ॾेई भिलड़ो मुंहुं करे बीह रहियो। उन बैदि टे फ़रियादी चयो त बादशाह सलामत, हिन शख़्स अंध में अची मुंहिंजो बचिड़ो मारे विधो आहे, तंहिं करे असांजो पूरो इंसाफ़ कयो वञे। बादशाह समूरी हक़ीक़त ॿुधी वरी बि मजलिस वारनि ॾे निहारियो। उते टियों महिमान उथी बीठो ऐं चवणु लॻो त सरकार हिन फ़ैसिले जी इजाज़त मूंखे मिले। बादशाह खेसि इजाज़त ॾिनी। तंहिं ते हिन ॿारड़े जे पीउ खे चयो त हीउ खून हिन ॼाणी वाणी त नाहे कयो, बल्कि डप ऐं ख़ौफ़ में भॼंदे अचानक थी पियो आहे। जेकॾहिं माफ़ करी त बहितर आहे, न त तोखे इंसाफ़ वठी ॾिजे। इहा ॻाल्हि ॿुधी ॿिन्ही ज़ाल मुड़ुसुनि गॾिजी अर्ज़ु कयो त साईं असांखे इंसाफ़ घुरिजे। तंहिं ते उन महिमान चयनि त अव्हांखे अहिड़ो ई पुटु खपे। हिननि वराणियो हाउ साईं। इहो ॿुधी ॿार जे पीउ खे चयईं त हाणे तूं पंहिंजी ज़ाल हिन हारी खे ॾे। जॾहिं हिन मां पुटु ॼमी एॾो थिए तॾहिं तूं पंहिंजो पुटु ऐं पंहिंजी ज़ाल मोटाए वठिजे। इहो फ़ैसिलो ॿुधी ॿार जो पीउ बि मुंझी पियो ऐं खुलियल कचहरी में इहो फ़ैसिलो ॿुधी सो शर्म खां कंध खणी हेठि कयई ऐं पंहिंजे फ़रियाद ताईं खणी हथ खयाई। तॾहिं ॿियनि सभिनी चयसि त तो बि बादशाह जी कचहरी जी बेइज़ती कई आहे, तंहिं करे तो ते बि 100 रुपया ॾंड आहे। अहिड़ी तरह हीउ बि वीचारो 100 रुपया ॾेई रवानो थियो। हाणे चोथें फ़रियादी जो वारो आयो, जंहिंजो भाउ हारी जे मथां किरण सबबु मरी वियो हो। हिन बि साॻी तरह समूरी हक़ीक़त बादशाह खे ॿुधाई ऐं इंसाफ़ लाइ दरख़्वास्त कई। बादशाह हारी खां वरी पुछियो त तो बराबरि हिन जो भाउ मारियो आहे। हारी वराणियो त हुज़ूर, जन तव्हांजे डप खां मूं बराबरि किले जी भित तां टपो ॾिनो, हेठि सुतल माण्हू जे मथां वञी किरियसि। मुंहिंजे किरण सां बराबरि हिन जो भाउ मरी वियो आहे। हिन जो ॾोह क़बूलण ते बादशाह वरी बि कचहरी वारनि खां रायो पुछियो। उते चोथों महिमान उथी बीठो ऐं चवणु लॻो त जीअंदा क़िबला, हिन जो फ़ैसिलो आऊं कंदुसि। बादशाह ऐं कचहरी खेसि इजाज़त ॾिनी। तंहिं ते चोथें अमीन फ़रियादी खे चयो त हाणे तुंहिंजे भाउ वारी हंध ते हिन खे था सुम्हारियूं ऐं तूं किले जी भित तां अहिड़ी तरह त टपो ॾे जो सिधो वञी हिन जे मथां किर। फोतीअ जे भाउ वीचार कयो त हिकिड़ो त भाउ अॻे ई मरी विछड़ी वियो आहे, बाक़ी आऊं बि जेकॾहिं टपो ॾेई पंहिंजो सिर विञायां, अलाए जे आऊं जवाबदार जे मथां किरां या न।
इन बि पंहिंजा गोॾा गोॾा भञाए विझां। इन बि वीचारे चयो त अदा मूं पंहिंजे फ़रियाद तां हथु खयों। अहिड़ी तरह कचहरी जे फ़ैसिले खे न मञण जे करे हीउ बि ॿियनि वांगुरु 100 रुपया ॾंड जा भरे रवानो थियो। सभिनी फ़रियादियुनि जे इनकार ते बादशाह जवाबदार खे वसूल थियल 400 रुपया ॾेई आज़ादु करण जो हुकुम ॾिनो। हारी इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थींदो चइनी महिमान समेत अची घर पहुतो। दोस्तो, ही जे करे कहाणी तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। मिलूं था कंहिं नई आखाणी में। तेसिताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।